अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है हिकिड़ी आयत जे मुतालिक सूरह यूनुस तंहिंजी आयत नंबर 58। अचो पहिरें आयत जी तिलावत सुनो, पोइ आयत जे मुतालिक थोड़ी तफ़सीर ऐं तर्जुमो थी वञे। कारी साहब तिलावत फरमायो। कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमऊन। माशाअल्लाह। सूरह यूनुस जी आयत तव्हांखे सामने तिलावत थे, जैसे तर्जुमो है, आप कह दीजिए कि बस लोगों को अल्लाह के इस इनाम और रहमत पर खुश होना चाहिए, वो उससे बदरजा बेहतर है जिसको वो जमा कर रहे हैं। उर्दू तर्जुमो आपके सामने मुंह पेश किया है। अल्लाह जो फज़ल अने अल्लाह जी रहमत ते थी कुरो मुराद है। अल्लाह जो फज़ल अने अल्लाह जी रहमत। अचो तफ़सीर जे अंदर पां मुतालो कयूं त पांखे ख़बर पए जे कुरो मुराद है। तफ़सीर सादी जे अंदर फज़लुल्लाह से मुराद कुरान अने रहमत से मुराद दीन है। रहमत थी मुराद ईमान है। रहमत थी मुराद अल्लाह ताला से मोहब्बत अने अल्लाह जी मारिफत मुराद है। तफ़सीर अल-वसीत के अंदर फज़लुल्लाह थी मुराद कुरान है। रहमत थी मुराद इस्लाम। रहमत थी मुराद अल्लाह जी जन्नत है अने जहन्नम थी आज़ादी अने नजात है। तफ़सीर बगवी के अंदर सल्फ़ सालिहीन जा अक़वाल मुराद हैं। कतादा ने मुजाहिद रहमतुल्लाहि अलैहि फरमाइए था फज़लुल्लाह से मुराद ईमान अने रहमत थी मुराद कुरान है। अबू सईद खुदरी रहमतुल्लाहि अलैहि फरमाइए था फज़लुल्लाह से मुराद कुरान है। रहमत थी मुराद ही है त अल्लाह ताला पाके कुरान वारे मां थी बनाए। अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइए था फज़लुल्लाह थी मुराद इस्लाम है अने रहमत थी मुराद अल्लाह ताला जेको ये रहमत पंहिंजे दिल जे अंदर विधे मुराद है। खालिद बिन मअदान फरमाइए था फज़लुल्लाह थी मुराद इस्लाम है। रहमत थी मुराद अल्लाह ताला जूं सुन्नतूं आहिनि। अने ई पण तफ़सीरनि जे अंदर मौजूद है फज़लुल्लाह थी मुराद ईमान अने रहमत थी मुराद जन्नत है। इब्न कसीर जे अंदर फज़लुल्लाह थी मुराद दीन हक़ अने अल्लाह ताला जेको हिदायत ॾिने ई मुराद है। तफ़सीर इब्न कसीर जे अंदर हिकिड़ो वाक़ियो मौजूद है। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो के साम्हूं के मुल्क जो ख़राज पेश थियो, माल गनीमत आयो, तॾहिं उहो इहा आयत पेश कई था माल गनीमत जो ढेर ॾिसी करे कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू। सॼी आयत तिलावत कई था। तॾहिं उन जा ग़ुलाम चवनि था कुरो हिन आयत थी मुराद अल्लाह जो फज़ल अने अल्लाह जी रहमत ईज है जेको पांखे गनीमत जी शिकिल में मिलियो है। तॾहिं अब्दुल्लाह इब्न उमर पंहिंजे मौला खे चवनि था, ग़ुलाम खे चवनि था जे न ई मुराद न आहे। फज़लुल्लाह त इहे जे अल्लाह ताला बग़ैर महिनत जे ॾे न, हिन लाइ करे त पाण महिनत कई है। तफ़सीर कुर्तुबी जे अंदर अब्दुल्लाह इब्न अब्बास अने अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमान त फज़लुल्लाह थी मुराद कुरान है अने रहमत थी मुराद इस्लाम है। तफ़सीर तबरी फज़लुल्लाह थी मुराद इस्लाम अने रहमत थी मुराद कुरान है। तफ़सीर जलालैन फज़लुल्लाह थी मुराद इस्लाम अने रहमत थी मुराद कुरान है, यानी कुरान जो नुज़ूल। हिन आयत जे अंदर जेको फज़लुल्लाह तंहिं थी मुराद अक्सर तफ़सीर में कुरान अचे थो अने रहमत थी मुराद आयत जे अंदर दीन इस्लाम है, अल्लाह ताला से मोहब्बत है, जन्नत है, अल्लाह जी रहमत है, हिदायत है, इस्लाम है, ईमान है वग़ैरह वग़ैरह अहिड़ा मुंदा तफ़सीर में मिलनि था जेको तफ़सीरूं तंहिंजा आंखे साम्हूं हवाला पेश कया। हाणे अल्लाह जे फज़ल अने अल्लाह जी रहमत मथे फलयफ़रहू ख़ुशि थियो, ख़ुशि थियणो खपे। अल्लाह जो फज़ल क़ुरान जो नुज़ूल, अल्लाह जी रहमत दीन इस्लाम। ख़ुशि थियो फलयफ़रहू, ख़ुशि थियणो खपे। त यफ़रहू फ़रह फ़रिह इन जो मतिलबु कहिड़ो थिए थो। मुफ़रदात क़ुरान जे अंदर आहे त इंसान खे जेको ख़ुशी जल्दी मिले थी
उन जी वजह सां एतिरी लज़त महसूस थिए जो सीनो खुली वञे अने इंसान ख़ुशि थिए। अक्सर बदनी ख़ुशी अने बदनी लज़त मथे ख़ुशि थियणु फरह जो मतिलबु आहे। अच्छे अने गैर अच्छे, नेगेटिव पॉजिटिव ॿिन्ही ख़ुशीअ मथे लफ़्ज़ फरह मौजूदु आहे। सूरह तौबा आयत नंबर 81, फरहल मुखल्लफून। हिकिड़ो ग़ज़वो थियो जंहिंजे अंदरि अमोक मदीने जा माण्हू न हली सघिया। अमोकता उहा साहबा किराम जंहिंजे ईमान जी अलाह गवाही ॾिने, अने हिकिड़ा उहे पण हुआ जंहिंखे हक़ीक़त में ग़ज़वे में वञिणो न हो, जंहिंखे क़ुर हिते मुख़लिफ़ून चए, पीछे रहण वारा, पुठियां रहण वारा। फरेह उहे ख़ुशि थिया, त उन्ही जी ख़ुशी कहिड़ी हुई? उन्ही जी ख़ुशी न ढोल तमाशो हो, न जुलूस हो, न झंडी हुई, न ॿियो को इज्तिमा हो, बल्कि दिलि जे अंदरि ख़ुशि थिया। पर ख़ुशि किन कम ते थिया? ख़ासो कमु न हो तंहिं मथे ख़ुशि थिया। पुठियां यानी इस्लाम खे टेको न ॾिनो, इस्लाम लाइ न निकिरिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साथ न ॾेई करे अहिड़े कम मथे ख़ुशि थिया। तंहिं लाइ करे हिते लफ़्ज़ फरह आयो आहे। सूरह क़सस आयत नंबर 76 जे अंदरि ला तफ़रह इन्नल्लाह ला युहिब्बुल फरिहीन। सॼी आयत ॾिसूं त कारून मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जो हो, अने मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जे विरुद्ध फिरौन खे साथ ॾिने, क़ौम जे ख़िलाफ़ ज़बरदस्त माल उन ख़र्च कयईं। तॾहिं क़ौम वारे चयो ला तफ़राह, तूं ख़ुशि न थी, अल्लाह ताला पसंदि नथो करे जेको ख़ुशि थी वेंदा। त हिते तफ़राह इतराइण, जराखन घमंड करणु, पिंड जे माल मथे फ़ख्रु करण जी माना में आहे। क़ौम जे माण्हूअ चयो तूं फ़ख्रु न कर, अल्लाह ताला फ़ख्रु करण वारे खे, इतराइण वारे खे पसंदि नथो करे। हता की तफ़राह फरिहा हिन जो तर्जुमो कंज़ुल ईमान, तंहिंजे अंदरि पण आहे जे इतराव मत। अल्लामा ताहिरुल क़ादरी तंहिं पण हिन जो तर्जुमो लिखियो आहे ला तफ़राह, ख़ुशी पर इतराव मत, इतराइण थियो आहे। सूरह आल इमरान जे अंदरि आयत नंबर 170 फरहीन बिमा आताहुमुल्लाह मिन फज़ल, ख़ुशि आहीं जेको अल्लाह ताला उन खे पंहिंजो फज़ल ॾिने। त अल्लाह जो फज़ल ते मथे ख़ुशी आहे। इहा ख़ुशी जश्न जी शकिल में न आहे, तक़रीब जी शकिल में न आहे, दिलि जे अंदरि जी ख़ुशी आहे। सूरह अनाम आयत नंबर 44 हत्ता इज़ा फरिहू बिमा ऊतू अख़ज़नाहुम बग़्ततन। उहा क़ौम जंहिं क़ौम खे अल्लाह ताला तरह तरह जूं नेमतूं ॾिने, अल्लाह नेमतूं ॾिने, उन क़ौम वारे नाफ़रमानी कयूं, सरकशी कयूं, इस्लाम जे ख़िलाफ़ हलिया, बग़ावतूं कयूं, अल्लाह उन खे नेमतूं ॾिने। जॾहिं उन नेमत मथे इतराइण लॻा, घमंड करणु लॻा, फ़ख्रु करणु लॻा, त अख़ज़नाहुम, अल्लाह ताला उन खे पकड़े गिड़े, बग़्ततन, अचानक, कंहिं पण चेतावनी वग़ैरह। हिते फरीहू थी मुराद इतराइण आहे। सूरह राद आयत नंबर 26 जे अंदरि वफ़रीहू बिल हयात दुनिया, हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके दुनियावी ज़िंदगी मथे ख़ुशि थिया त उन मथे जश्न न ईद था मनाइनि, बल्कि दिलि सां ख़ुशी थिए थी इन खे, अने अमोक इतराई ईंदा, घमंड कई ईंदा। अहिड़ी तरह वला तफ़रहू, ऐं ख़ुशी न कयो, दुनियावी ज़िंदगी मथे घमंड न कयो। अलगर्ज़ फरहन जो तर्जुमो जेको थियो आहे दिली ख़ुशी वे थी, इन से मुराद कंहिं क़िस्म जो कोई जश्न वग़ैरह आहे न। हदीसनि जे अंदरि पाण जे ॾिसूं त हदीसनि जे अंदरि पण लफ़्ज़ फरह मौजूदु आहे। जेकॾहिं सही बुखारी तंहिंजो पाण मुतालो कयूं त बुखारी जे अंदरि पण कई अहिड़ियूं रिवायतूं पाण खे नज़र अचनि थियूं जंहिंमें लफ़्ज़ फरह मौजूदु आहे। मिसाल तरीक़े सही बुखारी जी हिकिड़ी रिवायत, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड जी ज़िंदगीअ जो आख़िरी जॾहिं ॾींहुं हो, सोमवार जो ॾींहुं हो, 12 रबीउल अव्वल जो मौक़ो हो, उनटाणे साहबा किराम मस्जिद नबवी जे अंदरि नमाज़ पढ़िया पे, अने नमाज़ सैयदना अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हो पढ़ायूं पे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्महातुल मोमिनीन सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हुजरे थी ॿाहिरि निकिरिया, नमाज़ जारी हुई।
साहबा इकराम इतरा ख़ुशि थिया जे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचें पिया अने इमामत फरमाईंदा न ख़ुदि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ख़ुशि थिया, मुस्कुरायूं। साहबा इकराम जे बारे में अचे तो वहम्मल मुस्लिमून ऐं यफ्ततिनू फी सलातिहिम फरहन बिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जी ख़ुशीअ मथे साहबा इकराम इरादो कयो त नमाज़ तोड़े छॾिए। हिते फरहन ख़ुशी आहे त इहा ख़ुशी कई आहे, ख़ुशी नमाज़ जे अंदरि जो हुई, अने मन जे अंदरि, जी जे अंदरि, दिलि जे अंदरि ख़ुशी हुई। हीअ को ख़ुशी ढोल तमाशे से न हुई, को ख़ुशी ख़ासि कंहिं तारीख़ मथे न हुई, इहो ख़ुशी ख़ासि कंहिं ईअं सम्झो जे जशन का कंहिं फंक्शन मथे न हुई, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अचण मथे हुई, पर ख़ुशी हुई दिलि जे अंदरि। ख़ुशी दिलि जे अंदरि साहबा इकराम खे थी। अहिड़े तरीक़े ते ॿई हदीस जे ॾिसूं त उहो साहबा इकराम जेको हिकिड़ी राति आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु नमाज़ पढ़िया, इशा जी नमाज़ तमामु लेट पढ़िया। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि इमामत फरमायो, बुखारी जी रिवायत आहे। जॾहिं नमाज़ मुकमल थिए त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा इकराम खे बशारत ॾिनो ऐं फरमायूं त आसवा अॼु जी राति हिनटाणे ॿियो केरु पिणु नमाज़ पढ़ंदड़ न आहे। इन ख़ुशीअ मथे रावी हदीस चवनि था قال अबू मूसा फरजअना फफरहना बिमा समिअना मिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थी जेको बशारत सोई, उन बशारत मथे फफरहना असीं ख़ुशि थी करे लौटियासीं। त इहा ख़ुशी ढोल तमाशे जश्न वारी न हुई, जंजीअ वारी ख़ुशी न हुई, बल्कि इहा दिली ख़ुशी हुई। अहिड़े तरीक़े सां हदीस जे अंदरि अचे थो त रोज़ेदार लाइ ॿ ख़ुशियूं हुई। हिकिड़ी उहा ख़ुशी आहे, उते लफ़्ज़ आहे फरहा फरहतान, फरह फरहुन, रोज़ो खोले थो तॾहिं, अने ॿियो अलाह जो जॾहिं दीदार थींदो तॾहिं। रोज़ो खोले थो उनटाणे जेकी अलाह जूं नेमतूं ॾिसे थो, उन नेमत मथे ई ख़ुशि थिए थो, ई दिली ख़ुशी बि थी। तर ढोल तमाशो झंडी जलसो जुलूस ई नथो हुए। अहिड़ी तरीक़े सां ॿियूं पिणु कई रिवायतूं मिलनि थियूं, जंहिं रिवायतनि जे अंदरि मालूम थिए थो त ख़ुशी जेको रही से दिलि जी ख़ुशी हुई थी। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि शुरू इस्लाम में रोज़ो जेको इफ़्तार पिंड जे टाइम ते न करे सघंदो हो, उहो रोज़ो लॻातार कंटिन्यू रखे। राति जो पोइ हिनखे खाधे पीते जो कीअं पिणु इख़्तियार न हो। हता की हिकिड़ा वीचारा साहिबी जेको रोज़ो इफ़्तार करे जे वक़्तु सुम्ही रहिया, उनखे निंड अची वई, पोइ उनखे घर वारनि जाॻायूं त उथिया, पण उन लाइ करे इख़्तियार न हो कीअं खाधे पीते जो। ॾींहं जो बेहोशी अने गशी थी, उनटाणे अलाह ताला क़ुर मजीद जी आयत नाज़िल फरमाए, जंहिं आयत में हुकुम हो उहिल्ल लकुम लैलतुस सियाम रफ़स इला निसाइकुम, सॼी आयत फफरिहू बिहा फरहन शदीदन, त साहबा इकराम फरिहू फरहन ख़ुशि थिया, सख़्तु ख़ुशि, जाम ख़ुशि थिया। त इहा ख़ुशी ढोल तमाशो झंडी पढ़ाईअ वारी का कंहिं फंक्शन वारी ख़ुशी न हुई, इहा दिली ख़ुशी हुई। ले थी करे अहिड़ियूं कई रिवायतूं मिलनि थियूं। जुमे जो ॾींहुं साहबा इकराम ख़ुशि थिया। जुमे जो ॾींहुं इन खे ताम मिलंदो, हिकिड़ो कोई वीचारी कुराड़ी औरत हुई जेको चुकंदर बनाए ॾींदी हुई। त हदीस जे अंदरि आहे इन्ना कुन्ना नफ़रहु बियौमिल जुमुआ ते, जुमे जो असीं ख़ुशि थींदा हुआसीं। इहा ख़ुशी दिली ख़ुशी हूंदी हुई। आख़िरी आंख में रिवायत पेश कयां थो बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अनहा, जेको हसनैन करीमैन जी वालिदा आहिनि, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिगर जो टुकुर, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे हिकिड़ो ॾींहुं ॿुलायो, ॿुलाए करे कन में कीअं चयो त रुअण लॻा। यानी बीबी फातिमा खे ॾुख थियो। थोरी वार में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिरी कन में कीअं चयो त ख़ुशि थिया। जंहिं मथे रावी हदीस उम्मुल मोमिनीन सईदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि था मा रए तो कल यौम फरहन अक़रब मिन हज़न, गम पुठिया ॾुख पुठिया तुरत मूं अहिड़ी ख़ुशि ऐं ख़ुशी जी हालत में मूं न ॾिठो। त हिते फरहन ख़ुशी आहे, ख़ुशीअ से मुराद जशन का ख़ुशीअ से मुराद को जुलूस न आहे, बल्कि ये दिली ख़ुशी है। बेशक
आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत अहले ईमान लाइ ख़ुशी, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत बिअसत अहले ईमान लाइ ख़ुशी, अल्लाह जो फज़ल, अल्लाह जी नेमत, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मक्की ज़िंदगी अहले ईमान लाइ अल्लाह जी नेमत, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदनी ज़िंदगी अहले ईमान लाइ नेमत, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी ज़िंदगी ॾींहुं राति गज़वा मको मदीनो उथण वेहण हर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदा अहले ईमान लाइ अल्लाह जो फज़ल, अल्लाह जी नेमत, अल्लाह ताला जो वॾो अहसान अहले ईमान मथे अने ख़ुशीअ जो बाइस आहे। पण हिन आयत में केॾा पण अहिड़ो न आहे लिखियलु जेको सूरह यूनुस जी आयत नंबर 58 आहे, जे 12 रबीउल अव्वल जो ऐं हरू भरू ख़ुशी मनायो। इहा आयत आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे नाज़िल थी। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं पण 12 रबीउल अव्वल जो जश्न न मनायो। सहाबा इकराम जेको क़ुर खे सम्झंदा हुआ, जंहिं मथे क़ुर नाज़िल थियो, उन कॾहिं बि हिन आयत जे मुताबिक़ 12 रबीउल अव्वल जो जश्न न मनायो। अने आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जे बारे में पण इख़्तिलाफ़ आहे। अक्सर अहले इल्म चओ 12 रबीउल अव्वल आहे न, अलॻि अलॻि तारीख़ूं ऐं 9 रबीउल अव्वल वधारे चवनि था। पण आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया मां वञणु, दुनिया मां लाॾाणो करणु, वफ़ात अने मौत जे ज़रिए ई 12 रबीउल अव्वल जी तारीख़ रही। जंहिं तारीख़ 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं सहाबा किराम लाइ ग़म जो ॾींहुं हो, ॾुख जो ॾींहुं हो। बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाईं था, सुब्बत अलैया मसाइब दुनिया, 12 रबीउल अव्वल जो असां मथे एतिरी मुसीबत आ वई, जेकॾहिं इहा मुसीबत ॾींहं मथे करे त ॾींहुं राति में तब्दील थी वञे। अलगर्ज़ हिन आयत जे अंदरि जेको ख़ुशीअ जो ज़िक्र आहे, उहो ख़ुशी दिली ख़ुशी आहे। अने ई केॾा जो इंसाफ़ आहे त 12 महीने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे बारे में हिकिड़ो 12 महीने में ॾींहुं ख़ुशी जो मनाए में अचे। अहले ईमान खे त हमेशह ॾींहुं राति, हर हफ़्तो, हर ॾींहुं, हर राति, हर लम्हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ऐं विलादत मथे ख़ुशि थियणो खपे। अल्लाह वधारे बहितर ॼाणे थो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।